वेलकम सालेबर इंसाइक्लोपीडिया। हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं 7 डाई 7। जंहिंमें छा थो चए त 40 kg ऐं 20 kg मायनि वारा बाल 3.33 × 10⁻⁻7 न्यूटन जे ज़ोर सां हिक ॿिए सां टुकराइनि था। हाणे हिते टुकराइण न हुअणु खपे, जेकॾहिं टुकराइनि था त पोइ हुननि जे विच में मुफ़ासिलो कीअं रहियो। हिते हुअणु खपे हिक ॿिए खे छिकनि था। ठीकु आहे, हिते छिकणु हुअणु खपे, हिक ॿिए खे छिकनि था, हिक ॿिए खे छिकनि था। ठीकु आहे, त ॿिन्ही जे विच वारो मुफ़ासिलो मालूम करियो। जॾहिं त ही जी कैपिटल जी पाण खे वैल्यू यादि आहे, ही मिलियल हुजे त ठीकु आहे। ॿई माया पाण खे मिलियल आहिनि, M1 बि मिलियल आहे, M2 बि पाण खे मिलियल आहे, ऐं F बि मिलियल आहे। पाण खे ख़ाली R मालूम करणी आहे, R छा आहे। ठीकु आहे नी, सफ़ा सवलो आहे। ठीकु आहे, हाणे पाण कुझु न आहे कयो, ख़ाली जेकी डेटा प्रॉब्लम में पढ़ी आहे उहो डेटा लिखी आहे। पाण खे मालूम छा करिणो आहे, मालूम पाण खे R मालूम करणी आहे, त उहो हिक ॿिए खां घणो परे आहिनि। कुझु न आहे करिणो, पाण जेको ग्रेविटेशनल लॉ आहे हू पाण लिखंदासीं, हू लिखंदासीं, हुन मां ई ड्राइव करे वठंदासीं त बाबा R पंहिंजी घणी आहे। हाणे ही इंटरचेंज करे वठंदासीं, F अची हेठि अची वेंदो, ही R मथे हलियो वेंदो, R स्क्वायर ही मथे हलियो वेंदो। हुन खां पोइ पाण ख़ाली वैल्यू पुट करणी आहे। हाणे G ऐं M1 M2 जी वैल्यू ऐं F जी वैल्यू ही जेकी पाण हिते मिलियल आहिनि हू पुट कयूं आहिनि। हिन खां पोइ पाण छा कयो आहे, 40 ऐं 20 खे ज़रब कयो आहे, त पाण वटि जवाबु छा आयो आहे, 800। ठीकु आहे, हाणे हिन खां पहिरियों बि पाण जेको प्रॉब्लम आहे 7 डाई 5 हुन में बि तरीक़ो कयो आहे, त इन तरीक़े करण सां आसानी थी वेंदी ऐं मार्कूं वधीक मिलंदियूं। छो जो हिन खां ई ख़बर पवंदी त बाबा कंहिं बि क़िस्म जी कापी न आहे थियल। त 2 ॿुड़ियूं जेकॾहिं पाण ही ख़तमु कयूं था त ही डाई पंहिंजी ख़तमु थी वेंदी। ही जेकी डाई आहे ही वारी, ही डाई ख़तमु थी वेंदी। छो जेकॾहिं 6 डाई 6 7 खे ज़रब कंदो 800 सां त जवाबु साॻियो ई ईंदो जेको ही आयो। ठीकु आहे, त हिन करे जेकॾहिं कंहिं बि प्रॉब्लम में हेॾे 2 ॿुड़ियूं हुजनि अचनि थियूं ऐं तव्हां हिन डाई खे ख़तमु करे ॾियो ऐं हू 2 ॿुड़ियूं ख़तमु करे छॾियो, ईअं आसानी थींदी प्रॉब्लम सॉल्व करण लाइ। हुन खां पोइ पाण 687 खे ज़रब कयो आहे 8 सां, त पाण वटि जवाबु आयो आहे 5336 ऐं ही जेको आहे × 10⁻⁻11 हू साॻियो ई पाण लिखियो। ठीकु आहे, ऐं हेठि जेकी फोर्स आहे हू बि पाण साॻी लिखी आहे। हाणे करिणो छा आहे पाण खे, त 5336 खे वंड करिणो आहे 3.33 सां। ठीकु आहे, हू पाण वंड कयो आहे। पाण वटि जवाबु छा आयो आहे त 1602 डाई 4 × 10⁻, ही जेको -11 हू साॻियो, ऐं ही जॾहिं मथे वेंदो त ही प्लस जो थी वेंदो। ठीकु आहे, त पाण वटि फाइनल जवाबु छा थियो, -11 हुया ऐं प्लस जा 7, बाक़ी बचिया -11, ही -11 बचिया। हाणे ही R स्क्वायर आहे, ही जॾहिं स्क्वायर हिन साइड शिफ्ट थींदो त ही अंडर रूट थी वेंदो, हिन करे ही अंडर रूट पाण कयो आहे। ठीकु आहे, हाणे 1602 डाई 4 जो जेको अंडर रूट आहे, स्क्वायर रूट, हू छा आहे, हू पाण वटि 0.4003 आहे, ऐं किताब में जवाबु छा आहे, किताब में 0.4 आहे, जेको हिन जो राउंड ऑफ आहे मीटर। ठीकु आहे, को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो। मिलूं था नई वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।